नाक़िस खाद्य खुराक जे इस्तेमाल ऐं ॿियनि मसइलनि जे करे अॼुकल्ह सिहत जा मसइला तमामु घणा वधी विया आहिनि। ओचितो दिलि जे दौरनि सबबि बि ज़िंदगियूं ज़ियान थियण जो अंगु ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, जेको सिहत जे माहिरनि लाइ ॻणतीअ जो मौज़ू बणियल आहे। हूअं त पंहिंजी सिहत जो ख़्यालु करण लाइ केतिरनि ई ॻाल्हियुनि ते अमल कजे त बहितर आहे, पर हिकु अहिड़ो नंढड़ो कमु बि आहे जंहिं ते अमल कजे त सिहत जे माहिरनि मूजिब 80% बीमारियुनि खां बची सघिजे थो। उहो कमु आहे गरम पाणी पीअण। पाणी त हर माण्हूअ जे जियापे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। इन सां गॾु पाणी पीअण सां सिहत बि बहितर रहे थी, पर गरम पाणी पीअण केतिरनि ई नुक़साननि खां बचाईंदो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त नेराने घटि में घटि 2 या 3 गिलास गरम पाणी पीअण सां मादे ऐं पेट जे मर्नी मसइलनि खे हल करे सघिजे थो। गरम पाणी पीअण सां रगुनि में मौजूदु चर्बी ॻरी वेंदी आहे ऐं वधियल कोलेस्ट्रोल नॉर्मल थिए थो, जंहिंजे करे ओचितो दिलि जे दौरे खां तहफ़ुज़ मिलण समेत दिलि जा मसइला बि नाहिन थींदा। गरम पाणीअ पीअण सां रत जो दौरो बि बहितर थींदो आहे, जॾहिं त चमड़ीअ जी तक़रीबन सभु बीमारियुनि खे ख़तम करे सघिजे थो। सियारे जी मौसम में बर्दाश्त जोॻो गरम पाणी पीअण सां वात खां वठी पेट ताईं जा ज़हरीला मादा ऐं सिहत लाइ नुक़सानकार बैक्टीरियाज़ जिस्म मां निकिरी वञनि था, जंहिंसां माण्हू चुस्त फुड़त ऐं तंदुरुस्त रहंदो आहे। सभ खां पहिरीं ऐं तकिड़े फ़ाइदनि में गरम पाणी दिलि जी सिहत खे बहितर कंदो आहे ऐं ओचिते दिलि जे दौरे खां बचाए थो। हल्को गरम पाणी मादे समेत हाज़मे जे निज़ाम खे बि बहितर कंदो आहे ऐं कब्ज़ीअ मां बि छुटकारो ॾियारे थो। नेराने गरम पाणीअ जो इस्तेमालु रुॻो 10 खां 15 ॾींहं ताईं ई नज़ले ऐं ज़ुकाम समेत जिस्म जे अंदरें तोड़े ॿाहिरें 80% मसइलनि खां बचाईंदो आहे। पुराणी तिब में बि गरम पाणीअ खे दवा तौर इस्तेमालु कराए कब्ज़ी, मादे, नंढे आंड्रे ऐं वॾे आंड्रीअ जे मसइलनि खे हल कयो वेंदो हो। चीन ऐं जापान जा माण्हू हल्को गरम पाणी पीअण वारे अमल खे नौजवान रहण तोड़े वॾी उमिरि जो राज़ मञींदा ऐं नेराने पीअण लाइ हल्को गरम पाणी ई इस्तेमालु कंदा आहिनि। जेकॾहिं नेराने रुॻो 2 खां 4 गिलास ताईं हल्को गरम पाणी पीअण जी आदत अख़्तियार कजे त ब्लड प्रेशर, वधियल कोलेस्ट्रोल, दिलि जे दौरे ऐं दिलि जे गॾियल मसइलनि खां महफ़ूज़ रही सघिजे थो। इहो ई गरम पाणी रत में शुगर जे मिक़दार खे मुस्तहकिम रखण लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे।